ख़बर ॾींदासीं अव्हां खे कराची मां। सिंध जे निगरां हुकूमत गैर क़ानूनी तरसियल परडे॒हनि जी नेकालीअ लाइ कार्रवाई वारो अमल तेज़ करे छडि॒यो आहे। सॼी सिंध जे डिप्टी कमिश्नर जी सरबराही में हसास इदारनि, नादरा ऐं ॿियनि इदारनि जे ऑफिसर समेत 10 रुकनी कमेटीज़ क़ाइम कई वयूं। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर। जी बिल्कुल सबा सिंध जी निगरान हुकूमत गैर कानूनी परडे॒हनि जी नेकाली लाइ कार्रवाई वारो अमल जेको आहे उहो तेज़ करे छडि॒यो आहे। इन सिलसिले में सिंध हुकूमत तरफ़ां सिंध जे समूरनि डिप्टी कमिश्नरनि जी सरबराही में हसास इदारनि, नादरा ऐं ॿियनि इदारनि जे ऑफिसरनि समेत 10 रुकनी कमेटियूं जेके आहिनि उहे ठाहियूं वयूं आहिनि। उन्हनि कमेटियुनि में लाॻापियल ज़िलनि जा SSP, स्पेशल ब्रांच जो SP, पाक फौज, इंटेलिजेंस ब्यूरो, ISI, MI, FIA ऐं नादरा जा नुमाइंदा जेके आहिनि उहे उनमें कमेटियुनि में शामिल आहिनि। ज़िले सतह ते जुड़ियल जेके कमेटियूं आहिनि उहे गैर कानूनी परडे॒हनि जी नेकाली लाइ जेके आहिनि उहे तजवीज़ूं तयारु करे नेशनल ऐं सूबाई जेका अमल दरामद कमेटियूं ठाहियूं आहिनि उन्हनि लाइ इहे तजवीज़ूं उमानियूं वेंदियूं। गैर कानूनी परडे॒हनि जा तफ़सील बि जेके आहिनि उहे उन्हनि कमेटियुनि सां शेयर कया वेंदा। केतिरे टाइम में गैर कानूनी परडे॒हनि जी नेकाली मुमकिन आहे इन बाबति जेको आहे उहो रिपोर्ट्स तलब कयूं वयूं आहिनि। उनखां अलावा सिंध हुकूमत तरफ़ां समूरे कमिश्नरनि खे पिणु जेको आहे उहो ख़त लिखियो वियो आहे त गैर कानूनी परडे॒हनि जी नेकाली ते केतिरो जेको आहे उहो ख़र्चो ईंदो, इहे बि जेके आहिनि उहे तफ़सील उमाणिया वञनि। कमिश्नरनि खे लिखियल ख़त में इहो चयो वियो आहे त कराची ऐं सखर डिवीज़न में गैर कानूनी परडे॒हनि खे गॾु करण लाइ पॉइंट क़ाइम करण ते केतिरो ख़र्चु ईंदो, चमन बॉर्डर ताईं बसनि जो केतिरो ख़र्चु ईंदो, समूरा ख़र्चनि जा तफ़सील बि जेके आहिनि उहे तलब कया विया आहिनि। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।